मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ पार्टी जो तंज़ीमी इजलास रावलपिंडी में तलब करे वरितो। मरियम नवाज़ वर्कर्स कन्वेंशन के भी खिताब कंदी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इजलास में रावलपिंडी डिवीज़न जी तंज़ीमी ढांचे जो जाइज़ो वरितो वेंदो। औरत यूथ विंग ऐं सोशल मीडिया बाबति इजलास भी धार थींदा। मीरापुर माथेले वेझो पुलिस पिकअप ते हथियारबंदनि जी फायरिंग। एक एहलकार शहीद मसूबा वटि हथियारबंदनि जे हमले में एहलकार मुश्ताक गिडाणी शहीद थी वियो। शहीद एहलकार जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार रोड हादसा 5 ॼणा फोत 20 खां वधीक ज़ख़्मी। उमरकोट वेझो शिव मंदिर जे मेले तां मोटंदड़ ज़ाइरीन जी रिक्शा जो कार सां टक्कर, 2 ॼणा फोत 13 ॼणा ज़ख़्मी। थाणो बुला खान वेझो शाह फारम वटि तेज़ रफ़्तार टाइलर जो मज़दा खे टक्कर, 2 ॼणा फोत थी विया, 7 ज़ख़्मी। खैरपुर वेझो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल पुल तां किरण सबबि नौजवान फोत थी वियो। सुञाणप जिनसार अली शेख तौर थी। जामशोर वेझो लूणीकोट पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो, एक जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब 12 नंबर चौकी वटि मुबैना मुक़ाबले में गिरफ़्तार ॾोहारी सुञाणप ज़ुहैब उर्फ राजा मीरजत तौर थी। गिरफ़्तार जवाबदार दुकानदारनि खां लखें रुपया फुर करण वारे वाक़िए में मुलविस हो। ऐं म्यूंख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस जी मौक़े ते अमेरिका ऐं चीन जे परॾेही वज़ीरनि विच में अहम मुलाक़ात। एंटोनी ब्लिंकन ऐं वांग ज़ी विच में मुलाक़ात दौरान चीन जो मुबैना जासूस फूकणो किराइण वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिब चीनी परॾेही वज़ीर अमरीकी हमनसब ते वाज़े कयो त फूकणो किराइण वारे वाक़िए ते अमरीका खे पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करणु घुर्जे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब वाशिंगटन